अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी। किताब है प्यासी धरती रमदा बादल। नावल निगार सिराज किस्त 11। अज़ाब जा 2-3 ॾींहं उन तजिए करण में गुज़री विया ऐं आउं पंहिंजे कमरे मां ई ॿाहिरि कोन निकितुसि। पर हर साइत हर घड़ी जा गुज़रंदी वेई उन में महरूअ जे मुंहिंजे कमरे में मौजूदगीअ जो मुजरमाना वहम पुख़्तो थींदो वियो। एतिरे क़दुरु जो बानी साइण किताब छॾींदे हिकिड़ो किताब किराए विधो त मूंखां छिरिक निकिरी वियो। आउं चई वेठुसि महरू, ऐं वेचारी साइण अलाए जे छा सोचींदी कमरे मां हली वेई। उन अज़ाब ऐं अकेलाइप जे कुन मां वरी बि अमा अची कढियो। छो पुट, चाक त आई? हा मां, बसि ईअं ॿाहिरि निकिरण ते दिलि नथी चए। अबा ईअं मुई ऊंदा ई कोठीअ में 8 ई पर ख़ुदा जा पूरियो पियो हूंदे त अघो थी पवंदे। हुन पंहिंजा सबाजड़ा हथ मुंहिंजे मुंहं ते फेराईंदे ॼण मूंखे निंड मां जाॻाए विधो। उथ वञी 4 विखूं खणी लिंग सजा करे अच। हिन हुकुम ॾिनो। हा मां, मूं हुकुम जी तामील कई ऐं कमरे मां ॿाहिरि निकितुसि। नज़र बिना इरादे बेसाख्ता महरूअ जे कोठीअ ॾांहुं खजी वई। महरू ॿाहिरि विरांडे में खट ते खाॾीअ हेठां हथु ॾियो वेठी हुई। हुन ते नज़र पवंदे ई मूंखे पंहिंजी दिलि ॿुॾंदे महसूसु थी। मुंहिंजो हिकु हिकु क़दम मणे ॻरो थी पियो। आउं उते ई बीठो रहियुसि। हिकु अजीब बेक़रारी अजीब परेशानी मुंहिंजे समूरे जिस्म खे सुन कंदी वई। उहो सुन थियण जो अहसासु पहिरियों भेरो मन में जाॻियो हो। उन अहसास उथंदे ई मूंखे पाण ते कावड़ अची वई। हीअ मुंहिंजे ज़हन मूंसां कहिड़ी मस्करी मचाई आहे। हिकु ज़ाइफ़ा मुंहिंजे जिस्म ऐं ज़हन खे सुन करण लाइ कॾहिं खां ऐं छो काफ़ी थियण लॻी आहे। छा थियो जो हूअ एॾी सुहिणी आहे, एतिरी हसीन आहे। दुनिया में हर क़दम ते हसीन औरतूं मिलंदियूं रहियूं आहिनि, मिलंदियूं रहंदियूं। पोइ हीअ सूरत हाल रही त आख़िर दिमाग़ सोचण खां बस खणी कई। शायदि उहा नई दिमाग़ी कैफ़ियत जिस्म जे बेवसी ऐं सुन थियण जे अहसास खे लोड़े वई ऐं आउं अॻिते वधी महरूअ खां अॻिते निकिरी वञण लाइ तकड़ियूं तकड़ियूं ऐं वॾियूं बिरांगूं भरे वधंदो वियुसि। पर संदसि भरिसां पहुचण सां ज़हन जे कंहिं चोर कुंड मां हिकिड़ो सवाल उभरी आयो। तूं पाण खां एतिरो छिरकण लॻो आहीं जो बीमार परसीअ खां बि वएं। मुंहिंजा क़दम उते ई ॼमी विया। मुंहिंजे ईअं ओचिते बीह रहण ते महरूअ खां बि छिरिक निकिरी वियो। पोइ मूं पंहिंजो आवाज़ु ॿुधो। हाणे तबियत कीअं आहे? आउं पंहिंजे उन्हनि लफ़्ज़नि ते खिखो विखो थी वियुसि। हीउ बि को सवाल हो? ॿुसो को जसो छसो? महरू घड़ीअ लाइ को बि जवाबु न ॾिनो। संदसि मुंहं में बीमार हुजण जी पीलाण लही अखियुनि में छुलकी आई हुई ऐं संदसि अखियुनि जा कंवल पीला पीला नज़र अचण लॻा हुआ। हिन जे चपनि में मूं महसूसु कयो त हिकु अणलखी जुंबश, हिकु अणलखी लर्ज़िश ईंदे ईंदे रहिजी वई ऐं हुन चयो, शुक्र आहे। मूंखे उहो जवाबु बिना ॿुसो ॿुसो लॻो ऐं मूं सोचियो जहिड़ो सवालु कयुमि अहिड़ो जवाबु मिलियुमि। आख़िर आउं छा थो घुरां? त उहो उथी मुंहिंजे ॻिचीअ में ॿाहूं विझी ॻराटड़ी पाए कन में होरियां होरियां सरगोशी करे त ॾिस, तुंहिंजे लाइ आउं बीमार हूंदे बि चङी भली आहियां। हीअ आख़िर मूंखे थियो छा आहे? हूअ मुंहिंजे पीउ जी विहारियल सुरेत आहे, अधु ज़ाल, ऐं मुंहिंजो ऐं हुनजो रिश्तो केतिरो अढंगियो सही, एतिरो हक़ीक़ी ज़रूरु आहे त आउं हुनजे यार जो पुटु आहियां। अहिड़ा मुंझारा अञा ई वधीक मुंझी पवनि हा, पर पोइ मूं बे इरादे चई ॾिनो, को कमुकार हुजे त हाज़िर आहियां। मूंखे पाण ते वरी बि उन छसपाईअ जे जुमिले ते कावड़ अचण लॻी ऐं आउं शर्मिंदगीअ खां बचण लाइ तकिड़ो अॻियां वधी वियुसि। पर पोयां हुनजो झीणो आवाज़ु कन ते पियुमि, दुआ कजो। मुंहिंजे छसपाईअ जी उहा मुनासिब सज़ा आहे। मूं खारनि मां सोचियो मुंहिंजी हैसियत वाह जी मुक़ररु थी आहे। आउं ॿिए कंहिं कम जो न आहियां, उन करे दुआ करण जी कूड़ी तसली पंहिंजे दिलि खे ॾेई सघां थो। मुंहिंजी आदत थी वई हुई त जॾहिं बि अकेलाईअ में कुझु सोचण जी ज़रूरत महसूसु कंदो हुउसि तॾहिं वाह ते हलियो वेंदो हुउसि ऐं वाह में लुणंदड़ कखनि पननि खे घोरींदो पंहिंजे ख़्यालनि जा कख पन लोड़े घर मोटींदो हुउसि। उन ॾींहुं बि वाह जी कप ॾेई ऐं अलाए जे ॻोठ खां केतिरो अॻिते निकिरी आयो हुउसि। मुंहिंजे ख़्यालनि जी उहा हालत हुई ॼण त उहे कख पन मलोटो थी कंहिं कुन में फासी पिया हुआ ऐं हिकु ई हंधि फेराटियूं ॾेई रहिया हुआ। न अॻिते थिए विया न पोइते, ऐं न ई कुन उन्हनि खे पाताल में ॿोड़ण लाइ तयारु हो। ऐं अॼु बि फ़ैसिलो न करे सघियुसि त महरूअ लाइ मुंहिंजे अहसासनि जी कहिड़ी हैसियत हुई।
छो आउं हिन जी मौजूदगीअ में एतिरो परेशान, एतिरो बेक़रार, एतिरो बेहथियार थो महसूसु करियां। जेकॾहिं मूंखे हुन सां नीह आहे त मूं में उहा जुरत छो नथी अचे त आउं उनजो मुनासिबु इज़हार करियां। शायदि बाबे सां हुनजो तालुक़ु मुंहिंजे लाशऊर में को बंदि ॿधी मूंखे हिन ॾांहुं वधणु नथो ॾिए। आख़िर बि त आउं हिन ई समाज जी पैदावार आहियां ऐं नंढे हूंदे जूं ॾिठल ॿुधल करणियूं ऐं न करणियूं ॻाल्हियूं इख़लाक़ जा तह बणिजी मुंहिंजे लाशऊर जी तानी पेटे जो हिसो बणियल आहिनि। ऐं पीउ जी ज़ाल या सुरेत सां इश्क करणु बि त गुनाह जी हिकु सरहद आहे। या शायदि ईअं आहे त गॾु अरसो शहरनि में रहण सां मुंहिंजे ज़हन में प्यार ॼाणाइण जा अंग बि मिटिजी विया आहिनि। ॻोठनि ऐं ॿहिराड़नि में इश्क जो इज़हार रेशमी रुमाल में मिस्री, फोटा, अंगर ऐं लौंग केतिरो न सवलो आहे ऐं उन में केतिरियूं न प्यारियूं मानाऊं ऐं केॾा न प्यारा ऊना तस्वर समायल आहिनि। ऐं उन भेट में शहरी इश्क काग़ज़ ऐं कलम या कंहिं हकड़ जी बाती ज़ुबान में हटकी हटकी हबकी हबकी चयल तक़रीर जो मुहताज आहे। ईअं त कोन्हे त मुंहिंजो इश्क इज़हार जी तकमील जी ॻोल्हा में आहे, पर जेकॾहिं इज़हार जो दंग अची वञे त पोइ छा? मुंहिंजी मंज़िल छा आहे? मुंहिंजी उन तांग जो हासिल मतिलबु छा आहे? त महिरू बाबे जी सुरेत हुजण बदिरां मुंहिंजी सुरेत बणिजी वञे। इहो अहिड़ो ख़्यालु हो जंहिंजे ज़हन जी सतह ते अचण सां ई मूंखां छिरक निकिरी वियो, ॼण कारी हर ते पेर पइजी वियो। ऐं उन छिरक खां पोइ मूंखे पंहिंजे पाण खां नफ़रत थियणु लॻी। जेकॾहिं मुंहिंजी मंज़िल उहा ई हुई त पोइ बाबे ऐं मूं में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हिकु टहीअ जो विछो, हिकु पीढ़ीअ जी विछोटी, जागीरदारीअ जे माहौल जी वॾेरप ऐं शहरी आज़ाद ख़्यालीअ जो विछो, एतिरो ख़सीस, एतिरो कूड़ो कीअं हूंदो? उन ख़्याल में होसि त परियां चाचे खैरे खे लठ टेकींदो ईंदो ॾिठमि। ख़्यालनि जे दोज़ख मां लही ऐं हक़ीक़त जी आजियां लाइ अॻिते वधियुसि ऐं सलाम वराए अची खेसि गॾुसि। चाचे खैरे मूंखे बिना कोन सुञातो। संदसि अखियुनि में सुञाणप जी रोशनी न ॾिसी मुंहिंजी दिलि विसामी वई। छा आउं एतिरो बदिलजी वियो आहियां जो ॻोठ जो ई ज़िंदा दिलि पोड़ो बि मूंखे कोन थो सुञाणे? मूं वरी बि हिमत ॿधी चयो, चाचा खैरा, ख़ुशि त आहीं? अबा धणीअ जा शुकराना आहिनि। तूं पाण केरु जवान आहीं? चाचा खैरा, एतिरो जल्दी विसारे वेठे? आउं अनवर आहियां, वॾेरे नूरमहन जो पुटु। मूं लफ़्ज़ वॾेरो चवणु न थे घुरियो, पर सुञाणप लाइ ॿी वाट कान सम्झमि। मुंहिंजे नाले ॿुधण साण ई चाचे खैरे जे अखियुनि में का चिणिक जागी पई। उहा चिणिक सुञाणप जी चमक बणिजी वई। हिन अॻिते वधी खणी मूंखे भाकुर विधो। अड़े अब्बा, भली करे आहीं, जी करे आहीं? आउं बि चवां त नीगर आहे त ॾिठल वाइठल, पर किथे सो न सम्झंदमि। आउं थी वियो आहियां पीरसन, अखियूं बि पीरसन थी वियूं अथमि। पर तूं आयो कॾहिं आहीं? चाचा हफ़्तो खनि थियो आहे। वाह अब्बा वाह, सॼा सारा 8 ॾींहं थिया अथई आहे ऐं अॼु गॾियो आहीं? अब्बा शहर वञी पंहिंजे ॻोठ खे ई विसारे छॾी। ईअं कबो आहे? संदसि आवाज़ में हिकु अजीब पंहिंजाइप अची वई, जंहिं केतिरनि मुफ़ासिलनि खे कोरे कपे छॾियो। मूंखे ॿांह खां वठी हाणे रेगुलेटर जे धिके ते विहारियईं। पाण बि वेही रहियो। घड़ी खनि माठ थी वई। हू माज़ीअ जे कुन में घूरे कुझु ॻोल्हण जी कोशिशि करे रहियो हो ऐं आउं बि हुनजो जाइज़ो वठी रहियो हुउसि त ही हमेशह खिलंदड़, हमेशह टहक ॾींदड़ कचहरीअ जो मोड़, ॻोठ जो रूह एतिरो हिरासियल, एतिरो उझाणल छो थो ॾिसिजे? मूंखे उहे ॾींहं यादि आया जॾहिं न चाहींदे बि आउं शहर मां मोकलुनि में ॻोठ मोकिलियो वेंदो हुउसि ऐं उन ज़ोरीअ जे ॾुखो ईंदड़ मोकल खे ॻोठ जे हैड़नि दिलि जे मलूक माण्हुनि खिल ऐं ख़ुशीअ में गुज़ारे थे छॾियो। मुंहिंजी दिलि उन्हनि अनेक यादगिरियुनि जे सहारे इन ॻोठ जे रूह लाइ नई सिक महसूसु करणु लॻी। उन सिक ऐं उकीर मुंहिंजे समूरे जिस्म ऐं रूह खे सुकून बख़्शे छॾियो। पर पोइ उन सिक जे इज़हार खे लिकाइण जी कोशिशि कंदे लानत हुजे शहरी क़नूतियत ऐं डिप्लोमेसीअ ते, जो सचनि जज़्बनि जे इज़हार ते बि बंदिश विझी छॾे। मूं दिलि दिलि में चयो ऐं ॾाढियां चयमि, चाचा ॿियो त मिड़े ख़ैरु आहे न? भला आलू ऐं मिठो किथे आहिनि? कहिड़े हाल में आहिनि? एॾां केॾां पंधु पियो हुअमि। चाचा खैरे जी अखियुनि में माज़ीअ जी रोशनी मरी वई
ऐं हाल ऐं मुस्तक़बिल जी ऊंद जागी पई। अबा कहिड़ा थो हाल पुछी। अॻे सम्झंदा हुआसीं त कलर रुगो ज़मीन ऐं जायुनि खे खाईंदो आहे, पर हिते ॻोठनि ऐं ॿाराड़ियुनि में त माण्हुनि जी हयातियुनि खे बि कलर खाई नास करे छॾियो आहे। शहरनि में त अलाए कहिड़ो हाल आहे, पर असां निधण काथी मारिजी विया आहियूं। हिन जे दिलि मां दाह निकिरी मुंहिंजे वजूद खे वेढ़े वेई ऐं पोइ हुन थधो साहु भरींदे वरी चयो, अबा ज़िंदगी ॾाढी बेफ़िक्री गुज़रंदी हुई। ईअं कोन हो त को ॾुख सूर कोन हुआ, पर उन्हनि ॾुखनि सूरनि खे खिलंदे मुंहुं ॾिबो हो। असीं हारी नारी माण्हू वॾेरनि जा सोम ॾोमा सही वॾा थिया आहियूं। ईअं बि थींदो हो त बटई थींदी हुई त वॾेरे कमदार ऐं सेठ खे सभु कुझु ॾेई पोतड़ो छंडे उथी खड़ा थींदा हुआसीं। अंदरि बाहियूं हूंदियूं हुयूं, पर ॿाहिरां टहक ॾेई कचहरीअ मां उथंदा हुआसीं ऐं पंहिंजे खेड़ीअ मां मिटीअ मुठ खणी अखियुनि ते रखी चुमे चवंदा हुआसीं त जेसीं हीअ भलारी असांजे पोरिये में आहे तेसीं पिया तगंदासूं। पर हाणे त अलाए कहिड़ो वावरियो आहे। संदसि आवाज़ में अॻुणो खड़को छड़को त शायदि कॾो को मरी चुको हो। हाणे त संदसि चप जिनसी रोंदा थी रहिया। मूं आहिस्ते चयो, छो चाचा, हाणे छा थियो आहे? अड़े अब्बा, थियो त अलाए जे छा आहे। असीं ॼट माण्हू छा सम्झूं, पर कमदार थो चवे त हाणे मुल्क असांजो पंहिंजो आहे, हाणे त सभु सुख ई सुख आहे। पर मूंखे को ॿुधाए त सुख किथे आहे। तोखे अलाए यादगिरो आहे की न, पर जॾहिं अध बटई वारे मामले ते छोकिरनि रोशो कयो हो त सॼो ॻोठु मिड़ी आयो हो। वाह वाह जा कुकरिया हुआ। ऐं हाणे पर साल सेठ लीले वारी ज़मीन ते को नओं ज़मीनदार आयो ऐं हाजी जुमन वारनि खे चयई त उतां लॾे वञी कंहिं ॿिए ॻोठु विहनि जो के नवां हारी आणा हुअनि। अबा असां त अहिड़ी कॾहिं ॿुधी न सुणी। तोखे त शायदि ख़बर आहे त हाजीअ वारनि जे अबनि ॾाॾनि जा मुक़ाम बि उन ज़मीन में आहिनि ऐं हू अलाए जो केतिरियुनि पीढ़ियुनि खां उहा ज़मीन आबाद कंदा थी आया। घड़ीअ लाइ चाचो खैरो माठि थी वियो ऐं लठ सां भंजूअ में लीकूं कढणु लॻो। पोइ वरी चयईं, अबा आसे पासे जे राजनि ॿुधो त सभिनी खे अची पंहिंजे सिर सां लॻी त अलाए जे कॾहिं था बेदख़ल थियनि। हाजी जुमन वारनि पहिरीं त मिंथूं मेड़ूं कयूं, कुझु मुड़ुसनि त शहर वञी दरख़्वास्तूं बि कयूं, पर कंहिं ॿुधनि बि कोन। पिणे वटि दाही थी विया, सो बि हथु कढी वेही रहियो। हाजीअ जो नंढो नींगर अहमद पंहिंजे कन संगतियुनि सां कुहाड़ियूं ऐं दुनालियूं खणी वेही रहियो त जंहिं ज़मीन में हिन जे अबनि ॾाॾनि जा मक़ाम आहिनि उतां खेनि बेदख़ल करण खां अॻु हिननि जा पंहिंजा मड़ बि उते पूरबा। ॿ ॾींहं त खेनि को वेझो कोन आयो। टे ॾींहं मुले इस्माइल जुमे निमाज़ जे खुतबे में चयो त हाजीअ जे राज जा समूरा मुड़ुस माण्हू लख सलवातूं पढ़नि त भला टरी वेंदी। सो अबा ॿिया त समूरा मस्जिद सॻोरीअ में हुआ, पर अहमद वारा न आया। माण्हू अञा मस्जिद में हुआ त रेड़ुनि ऐं कीकियुनि जा आवाज़ कनि पियासूं। पुलिस हाजीअ वारनि जे घरनि खे वराए वेई ऐं संदन लोड़ा ज़ोरीअ पटण लॻा। जेसीं माण्हू पहुचनि तेसीं हिननि समूरा घर ड्राए पट करे छॾिया। अहमद कुहाड़ीअ सां बि पुलिस वारनि खे धके विधो जेके संदन घर में घिड़ी नंगनि में हथ विझण लॻा हुआ। बसि पोइ त वावेला थी वई। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे चाचे खैरे खां सुॾको निकिरी वियो। संदसि अखियुनि मां लुड़क ईअं पिए विया ॼण त हिन अलाए केतिरो वक़्तु उहे रोके रखिया हुआ। उहे लुड़क बि अलाए जे मज़लूमियत जा हुआ या कावड़ जा। पोइ मुठियूं भीड़ींदे चयई, बसि अबा। पोइ अधो खारा मुड़ुस त पुलिस झले वेई, बाक़ी ॿ चारि पीर मर्द पंहिंजूं लॼूं वठी ढगे गाॾियूं भरे निकिता। अबा मुंहिंजे हाजीअ वारनि सां कॾहिं कान पई, पर उन ॾींहुं संदसि हाल ॾिसी मुंहिंजे दिलि में चक पइजी वियो। वीचारो पंहिंजा सन्हा बचा वठी अलाए किथे धिका खाईंदो हूंदो। अहमद खे 10 साल टीप अची वई, बाक़ी कनि खे साल कनि खे 2। अलाए जे छो मुंहिंजी अखियुनि बि झल न ॾिनी ऐं आउं बि रोई पियुसि। मूंखां उहो मंज़र कॾहिं बि न विसरंदो। चाचो खैरो कंहिं अजीब जज़्बे खां सॼो पिए ॾकियो। लुड़क संदसि मेहंदीअ रतल ॾाड़ीअ में मुंहुं लिकाईंदा संदसि हथनि ते किरंदा थी विया। हिन मुंहिंजो हथु पंहिंजे भिनल हथ में वठंदे ज़ोर ॾींदे चयो, अबल अॻे वॾा चवंदा हुआ त आह ग़रीबा कहर खुदाई,
पर हाणे ईअं थो भायां त उहो कर खुदाई बि हीणनि ऐं ॾुबरनि मिसकीननि ते थो कड़के। उनखां पोइ हू माठि थी वियो, लुड़क संदसि अखियुनि मां टिमंदा रहिया। जन खे रोकण या उघण जी बि हुन कोशिशि न थे कई। माहौल में करबला जी राति वारो मातम वसण लॻो ऐं मुंहिंजी दिलि ॿुसाहट ॼण लॻी। रुॻो हुन ॿुसाहट खां बचण लाइ ॻाल्हि खे ज़ोरीअ फिराईंदे चयमि, भला चाचा अलूअ खे त परणायो हूंदई। अलू मुंहिंजो ॿारो तण जो यार हो। वंझवटीअ में हू सॼे ॻोठ जे छोकिरनि जो मुंहंदार हो। शकिल जो सोणो, बदन जो जांठो, चाचे खैरे वांगुरु कचहरीअ जो कोॾियो। चाचे खैरे जे मुंहं ते हिकु रंग आयो ऐं वरी लूसाहट जी वियो। बाबल अलण जो परिणजणु शायदि अलाह खे मंज़ूर कोन हो। पोइ हिकु डिघो थधो साह भरे चयईं, ज़मीनुनि जूं बेदख़लियूं शुरू थियूं त केतिरा माण्हू ॻोठां लॾे विया। जेके पंहिंजा वण छॾे न सघिया तन ॻोठ में पोरियो न ॾिसी शहर वञी मिलुनि में कमु करणु शुरू कयो। अलण बि कपिड़े जे कारखाने में वञी भर्ती थियो ऐं साल में सिल जो मर्ज़ खणी वापसि आयो। उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं मूं पंहिंजो अल तल संदसि बीमारीअ ते ॻारे छॾियो। तूं त ॾिसीसि त सुञाणंदेसि बि कोन। पाॾे जहिड़ो मुड़ुसु ॻरी वोणाठी थी वियो आहे। चवनि था त सिल जूं के ख़ासि इस्पतालूं आहिनि, सा ॻाल्हि अलाए सची की न। हा चाचा, इस्पतालूं त बराबरि आहिनि, पर मूं संदसि ख्वाबनि खे भञी भोर करणु मुनासिबु न सम्झो। उन करे सेंटोरियम जी सहूलियतुनि ते वधीक चवणु मुनासिबु न ॼातमि। अलाए छो मूं में उहो अहसासु चोर बणिजी हुरणु लॻो त उन्हनि हालतुनि लाइ आउं बि ओतिरो ई जवाबदार आहियां जेतिरो ॿिया। उन चोर खां बचण लाइ वरी ॻाल्हि मटाईंदे चयमि, ॻोठ जा ॿिया कहिड़ा अहवाल आहिनि? अड़े अब्बा, कहिड़ा थो अहवाल पुछी? या त असांजो अटो ख़राबु थियो आहे या ॻोठ जे नंढनि नेटनि जी मिटी पलीत थी वई आहे। अॻे ॻोठनि में सभु को हिक ॿिए जो हाल भाई, ॾुख सुख में शरीक ऐं भाई वारो हूंदो हो। शादी गमी में त एतिरो वेझा हूंदा हुआ जो ॼण त रत में ॻंढियल आहिनि। ऐं हाणे सभु को पंहिंजीअ में पूरो आहे। सिंधी माण्हू छुड़ गाबा खेनि बुख विचां ओघड़ यादि ई कान्हे। अॻे सांझी थींदी हुई त का चेट जी चांड्रोकी राति ईंदी हुई त ॻोठ जा नींगर निकिरी वॾे मैदान में वंझ वटी वॾ कबल ऐं ॿेलाड़ा खेॾंदा हुआ ऐं असां जहिड़ा कुराड़ा बि जवाननि में जवान थी पवंदा हुआ। कॾहिं लालूअ वारे पिण में वेही काफ़ियूं चवंदा हुआ, कॾहिं मस्जिद में मौलूद पढ़ण लाइ जिसकाणी ईंदा हुआ त मोहतनि लाइ मस्जिद खां ॿाहिरि वॾे तौरे विछाइबी हुई ऐं जिसकाणियुनि खे असीं मुस्लिमीन एतिरो कीन ॾींदा हुआसीं जेतिरो महता ॾींदा हुआ। उन साॻे लालूअ वारे पिण में साए अचार ते भॻत बि थींदी हुई। के नगर खां त के कंधकोट खां भॻतनि जो क़ौम अची कठी थींदी हुई ऐं उहा भॻत पवंदी हुई जो वञी थिया ख़ैर। महीना पयूं ॻाइबियूं हुयूं। ॾिठ जे मेड़े ते किथां किथां जा रागीणा अची ॻाहट थींदा ऐं सुख जूं 7 रातियूं उस्ताद अलहदने जे आलाप सां मल्हाइबियूं हुयूं। हिन हिकु डिघो थधो शूकारो भरींदे चयो, ऐं हाणे शाम खां पोइ कुराड़ा पीरसन वञो मस्जिद भीड़ा थियनि या घर में वेठा रेलियुनि में रोअनि। जवान जवान नींगर वरी खाकुअ जे होटल ते वेही रिकार्ड ॿुधनि। अॻे सांझी थींदी हुई त सोढ़ल जे काफ़ीअ जो थल कने पवंदो हो। जीअ में जोगियुनि जीअ लाइ दुहड़ा दुखनि था। ऐं हाणे न महल न को महल, को बेसुरो घिटीअ मां लंघंदे एक दिल के टुकड़े हज़ार हुए, कोई इधर गिरा कोई उधर गिरा ॻाईंदो थो पए ॿुधिजे। चाचो खैरो ॼण त पंहिंजे दिलि जी बाहि कढण लाइ भरियो वेठो हो। शायदि भरियल त अॻे बि हूंदो, पर ॿुधाए त कंहिंखे ॿुधाए। ॻोठ जे हयातीअ ते जेको सेंवर चढ़ी वियो, ॿुधण ऐं हंडाइण जूं सलाहियतूं बि उन्हीअ खां बचियल कोन हुयूं। घड़ीअ लाइ आसमान जे बदिलियल रंग ते उताशरी नज़र विझंदे वरी चयईं, हिन रिढ जे पुट रेडियो जे रिकार्डनि त ॻोठ जे छोरनि में अहिड़ी बुछड़ाई विधी आहे जो पंहिंजे जीजल जी ॿोली सिंधी ॿुधण खां ई वांझा थी विया आहियूं। पाण में था ॻाल्हायूं तॾहिं बि शकी पिया थियूं। ॿियो त ठहियो स्कूल जे मास्तरनि जो अहिड़ो अटो ख़राबु थियो जो भाए त हिन भूइ जो मथनि को हक़ु ई कोन्हे। जॾहिं तूं ऐं अलूअ जन पढ़ंदा हुआ त स्कूल जा मास्तर ॿारनि खे पंहिंजा बचा सम्झंदा हुआ।
मूंखे यादि आहे त हिकिड़े ॾींहुं मास्तर चेठो मल मूं वटि हली आयो ऐं हॿकंदे चयईं त चाचा अलण में पढ़ण जो हाल कोन्हे, तूं मिड़े गिराटड़ी पाए सम्झाईंसि पर भलाई करे छिड़ बि न ॾिजांसि। अबोड़े अबो, मास्तर उर्स हूंदो हो सो ग़रीब ॿारनि लाइ किताब बि पंहिंजी हड़ां वठी ईंदो हो। ऐं हाणे मास्तर बिन टोट हिकिड़ो त ॿारनि खे मारियो पिनायो छॾीनि, पढ़ाई नसुल कोन, वरी साल ब साल पास थियण जी मिठाई तलबीन। मुंहिंजो त स्कूल खां लंघ आहे, जॾहिं लंघा मास्तर मेज़ ते टंगू रखियो बालम थियो सुतो पियो हूंदो। अड़े अब्बा अलाए कहिड़ो वाह वरियो आहे। हा सो ॻाल्हि थिए कंहिं अॻु में अंब लहंदा हुआ त असीं पाण मास्तर वटि खणी वेंदा हुआसीं त पहिरीं सुखड़ी अवां लहणी, त वेचारा पिया लॼी थींदा, असुल न वठंदा, मिनतूं आजियूं करे कावड़ करे खेनि मञाईंदा हुआसीं। ऐं हाणे मास्तर अंब थिया, ॿेर थिया, गिदरा थिया, हिंदाणा थिया, असुल हुकुमा हुकुमी घुरी था वठनि। अबा तूं त चङो ख़ासो पढ़ियो हूंदे, आख़िर ईअं छो थियो आहे? उहो सवाल एॾो वॾो ऐं एतिरो ॻरो हो जो मुंहिंजो दिमाग़ सोचण खां पिड़ कढी बीह रहियो। ईअं छो आहे उन ते मूं अञा ताईं न सोचियो हो, या मूं सोचणु न थे घुरियो। मूंखे उन महिल प्रोफेसर रशीद यादि अची वियो। हिन चयो हो वॾेरनि ऐं सेठुनि जेका आज़ादी सोची आहे उहा एॾी बदसूरत थींदी जो चङा सम्झ रखंदड़ माण्हू बि उन जी बदसूरतीअ लाइ कवर सतर को ढकु ॻोल्हे कोन सघंदा, छाकाणि त चुप रहण सां हू बि उन बदसूरतीअ लाइ ओतिरा ई ज़िमेदार थींदा जेतिरा उहे वॾेरा ऐं सेठियूं। सिंध खे रुॻो नेहर कोन पवंदा पर सिंध जे माण्हुपे खे दफ़न करण जा सांबा थींदा। अलाए जे छो चाचे ख़ैरे जे मुंहं मां प्रोफेसर रशीद जी सूरत नज़र अचणु लॻी ऐं आउं खांसि मोकिलाए पोइ हिते मोटियुसि। वेंदे वेंदे चाचे ख़ैरे झीणे आवाज़ में चयो, अबा ॿुधो अथऊं त कंहिं अख़बार अल वहीद लिखियो आहे त सिंध सां वॾा दोखा दोलाब थिया आहिनि। मूं हुन जी उहा ॻाल्हि बि ॿुधी अणॿुधी करे छॾी। हुनखे कीअं चवां त हुन पंहिंजे सवाल जो जवाबु पाण ई ॾेई छॾियो हो ऐं जंहिंखे लवाइण लाइ मूं पंहिंजे लाइ इश्क मुहबत जो तिल्सम घड़े वरितो हो।